अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे ज़िबान जी तारीफ़ ऐं अहमियत। ज़िबान या ॿोली जी तारीफ़ मुख़्तलिफ़ इल्मनि जे लिहाज़ खां अलॻि अलॻि करे सघिजे थी। मसलन नफ़्सियात जे लिहाज़ खां ॿोली इंसान जे दिल या अंदर जे इज़हार जो ॿियो नालो आहे। लिसानियात जे लिहाज़ खां ज़िबान जी तारीफ़ हिन रीत कई वई आहे त ज़िबान ख़ुदि ब ख़ुदि इख़्तियार कयल आवाज़ी अलामतनि जो हिकु अहिड़ो निज़ाम आहे जंहिंजी मदद सां हिकु समाजी गिरोह जा माण्हू हिक ॿिए सां वाहपो रखनि था ऐं हिक ॿिए खे मुतासिर कनि था। अमेरिका जे मशहूर मारूफ़ लिसानियाती आलमनि मेशेरिस बिलाख ऐं ट्रेगर जो चवणु आहे त ज़िबान पाण मुरादी क़बूल कयल आवाज़ी अलामतनि जी हिकु तंज़ीम आहे जंहिंजे ज़रिए हिकु समाजी गिरोह जा माण्हू हिक ॿिए सां ताउन कनि था। हर हिकु माण्हू कंहिं न कंहिं समाज जो जुज़ो आहे। उन समाज जे ॿिनि जुज़नि सां जेके हिन जहिड़ा इंसान आहिनि ज़िबान जे ज़रिए ॻंढापो ॻंढे थो। ॿोली बिना इंसानी समाज जो तसवुर नामुमकिन आहे। जेकॾहिं कंहिं बि इंसानी सोसाइटी खे हिकु बदन करे तसवुरु करियूं त पोइ ॿोली उन जो ॼण तंती सिरिश्तो आहे जंहिंजे वसीले उनजा समूरा जुज़ा हिक ॿिए सां राब्तो रखनि था। इंसानी समाज ऐं हैवानी समाज जे विच में फ़र्क़ु फ़क़ति ॻाल्हाइण जो आहे। हैवाननि खे पंहिंजूं ख़ासि ॿोलियूं आहिनि जे हू ॿोलीनि था मगर ॻाल्हाइनि कोन था। संदनि ॿोलियूं रुॻो तंवारूं या रड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में तब्दीली जी का बि गुंजाइश कान्हे। हिक ई क़िस्म जा जानवर दुनिया भर में हिक ई ॿोली कमाणनि था जा हू सिखनि कोन था मगर दाद तौरु हासिलु कनि था। उन जे ख़िलाफ़ इंसाननि में कई ॿोलियूं चालू आहिनि जिन खे सिखणो पवे थो। समाज जेके करे थो सो सभु संदुसि सकाफ़त सॾिजे थो जंहिंमें मादियाती ऐं गैर मादियाती शयूं शामिल आहिनि। सकाफ़त जे मादियाती शयुनि में इमारतूं पोशाकूं औज़ार हथियार पहवार ज़ेबो ज़ीनत वग़ैरह अची वञनि था। गैर मादियाती शयुनि में दीन धर्म रस्म रिवाज उथणी वेहणी राग रूप इल्मु अदब ऐं ज़िबान वग़ैरह अची वञनि था। ज़िबान या ॿोली न फ़क़ति सकाफ़त जो जुज़ आहे मगर बुनियाद पिणु आहे। जेकॾहिं सकाफ़त खे वण करे वठिजे त उनजी पार संदुसि ज़िबान या ॿोली आहे। जीअं का बि ज़िबान हिकु क़ौमी सकाफ़त जो अहम जुज़ आहे बल्कि बुनियाद आहे तीअं उन सकाफ़त जो आईनो पिणु आहे। संदुसि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो ऐं उन्हनि जे इस्तेमाल जो तौरु तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि त संदुसि ॻाल्हाईंदड़ जी क़ौमी सकाफ़त छा आहे, मंझंदि कहिड़ा उलूम ऐं फ़नून राइज आहिनि, संदनि रीतूं रस्मूं ऐं क़ाइदा क़ानून कहिड़ा आहिनि ऐं उहे केतिरे क़दुरु संदनि पंहिंजा ऐं ॿियनि खां उधारा वरितल आहिनि। संदनि तबियतनि में केतिरी क़दुरु नरमी या शौख़ी लुताफ़त या कसाफ़त आहे। संदनि दिली ऐं ज़हनी कैफ़ियत कहिड़ी आहे। मतिलबु त कंहिं क़ौम जो सकाफ़ती सरमायो संदुसि ज़िबान मां ज़ाहिर थींदो आहे। ज़िबान मां न सिर्फ़ु क़ौम जी सकाफ़त जो पतो पवंदो आहे मगर उनजो माज़ी मालूम थींदो आहे। संदुसि तारीख़ी दौरनि जा आसार ऐं उञाण संदुसि ॿोलीअ में सांढियल हूंदा आहिनि। मसलन असांजे सिंधी ॿोली जे मुताले मां साफ़ ज़ाहिर आहे त असां सिंधी वैदक आर्यन ईरानियनि यूनाननि अरबनि मुग़लनि ऐं अंग्रेज़नि जा ग़ुलाम रहिया आहियूं। असांजो तालुक़ु सुमेरियनि सथियनि राजपूतनि पठाणनि ऐं बलोचनि सां रहियो आहे। कूड़ियूं ॻाल्हियूं ठाहे तारीख़नि में टुंबे सघिजनि थियूं मगर ॿोली क़ौम जी सची तारीख़ जा उहिजाण ॿुधाए थी।